ते आया आहियो, असां तव्हांखे वेलकम कयो। मुंहिंजो ॾाढो खोखड़ा पार ते 6 महीना देगू लाहे वेठो, जॾहिं आयो तव्हांखे आदर भाव कयूं ते तव्हांखे वेलकम कयो। असां अॼु बि तव्हांखे चऊं था तव्हां धरती जो हिसो आहियो, पर जेकॾहिं तव्हां असांजो तारीख़ी वतन आहे, असीं हिन खे पंहिंजी माउ तसवुर कयूं था। माउ जो विरहाङो क़बूल न आहे। जेकॾहिं भाउरनि खे चओ, 8 भाउरनि खे चओ त माउ जा भाङा करे माउ विराए ॾियो। 8 भाउरनि खे चओ त माउ खे विराए खण। ममता जी डिवीजन मुमकिन कोन्हे, माउ जी विरासत मुमकिन न आहे। सिंधु आहे जनमदाता, सिंधु आहे जनमदाता, असांजी सा पिता माता। रखी तूं वेर जीजल सां सॾाए भाव कीअं सघंदे। किरोड़े हिन बचा जंहिंजा, किरोड़े हिन बचा जंहिंजा, सफ़ा सोना सचा जंहिंजा, करे भाङा तिनी में तूं विराए माउ कीअं सघंदे।